अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं हसन अब्बासी आज करे मुझो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुझे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं, जिल्द चौथों। बादशाहनि, शाहूकारनि, ॾाहनि, ठगनि ऐं ॿियनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच। छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध। छापो 6 जनवरी 2014 ईस्वी। ये ॻाल्हि लाड़ ताल के ठटे मां अब्दुल्ला गंदरे खां मिली। कहाणी आहे वफ़ादार काठियर। हिकिड़े शहर में को ग़रीब छोकिरो रहंदो हो। संदसि पीउ मरी वियो, बाक़ी पोड़ी माउ हुयसि। हीउ वीचारो झंग मां काठियूं करे अची शहर में विकिणंदो हो। उन मां जेकी पैसा मिलंदा हुअसि तन मां ॾुखियो सुखियो पियो गुज़र कंदो हो। कंहिं ॾींहुं अची ख़्यालु थियुसि त हिन शहर में मुंहिंजो अहिड़ो को दोस्त ई कोन्हे जंहिंसां करे खणी ॿ चार ॻाल्हियूं करे रूह विंदरायां या कंहिं ॾुखे सुखे वक़्त में खांसि का मदद वठी सघां। उहो ख़्यालु वियो संदसि दिलि में पको थींदो। आख़िर हिकिड़े ॾींहुं वझ वठी बादशाह जे धोबीअ वटि वियो। धोबीअ जो अॻु में हिन जो वाक़ुफ़ु कोन हो त ओपिरो माण्हू ॾिसी खांसि पुछियो त म्या केरु आहीं ऐं कहिड़े कम सां मूं वटि आयो आहीं। काठियर छोकिरे जवाबु ॾिनुसि, दादा ग़रीब काठियर आहियां, को दोस्त ऐं यार कोन अथमि, सो तोसां यारी रखण लाइ आयो आहियां। जे मूंसां याराणी रखी त ॾाढो चङो। धोबी हिन जो ग़रीब माण्हू हाल ॾिसी दिलि में चयो त अहिड़े ग़रीब ऐं खुटल सां याराणी रखणु ठहे त कान थी, पर वीचारो उमेद सारे आयो आहे, सो खेसि ना उमेद कोन कबो। तंहिं करे जवाबु ॾिनाईंसि त भाऊ फ़िकिर न कर, अॼु खां पोइ तूं मुंहिंजो यार आहीं। बसि उहो ॿुधी हीउ ग़रीब बहार बहार थी वियो ऐं धोबीअ खां मोकिलाए घर आयो। उन ॾींहं खां पोइ हिन ग़रीब काठियर उहो दस्तूर करे छॾियो जो झंग मां रोज़ानो 2 भरियूं काठियुनि जूं आणींदो। हिकिड़ी भरी दोस्त धोबीअ खे पहुचाईंदो ऐं बाक़ी हिकु भरी शहर में विकिणी पंहिंजो ऐं पोड़ी माउ जो पेट गुज़र कंदो। कुझु ॾींहं गुज़रण खां पोइ वरी हिन खे ख़्यालु आयो त हिकिड़ो दोस्त त कयुमि, पर ॿियो बि यार थी पवे त ॾाढो चङो। सो उहो ख़्यालु करे हू बादशाही घोड़नि जे सेंस वटि वञी पहुतो। जंहिं बि ॾिसी चयुसि त म्या तूं केरु आहीं ऐं कहिड़े कम सां आयो आहीं। हिन छोकिरे साॻी विराणी ॾिनसि, दादा आउं ग़रीब काठियर आहियां, तोसां दोस्ती रखण जे इरादे सां आयो आहियां। सेंस दिलि में ख़्यालु कयो त अहिड़े खुटल सां दोस्ती ठहे त कान थी, पर हीउ जो उमेद सारे आयो आहे तंहिं करे इनकार करणु ठीकु कोन थींदो। सो चयाईंसि त चङो अदा, अॼु खां वठी पाण यार आहियूं। उहो ॿुधी ही हमरा ख़ुशि थी पंहिंजे घर मोटी आयो। उन ॾींहं खां पोइ झंग मां 2 जे बदिरां 3 भरियूं काठियुनि जूं आणणु लॻो। जन मां हिकु भरी दस्तूर मूजिबि पंहिंजे पहिरें दोस्त धोबीअ खे ऐं ॿी भरी ॿिए दोस्त सेंस खे पहुचाए बाक़ी 3 भरी शहर में विकिणंदो। इहे काठियुनि जूं भरियूं दोस्तनि खे पहुचाईंदे हिन खे घणो वक़्तु गुज़री वियो। संदसि उन्हनि यारनि जो हिन ग़रीब काठियर जी अहिड़ी दिलि ॾिठी, सो हाणे हिन खे दिलि सां कुर्ब ॾियणु लॻा जो ॾिठाऊं त आहे वीचारो ग़रीब, पर असां सां चङे नमूने निभाईंदो पियो अचे। हिकिड़े ॾींहुं काठियर खे दिलि में ख़्यालु आयो त काठियूं विकिणी विकिणी थकिजी पियो आहियां ऐं आराम पूरो कोन्हे, तंहिं करे छो न अॼु कुझु आराम वठां। सो सुबुह सां घर जो कमुकार करे बेओनो थी वञी सुम्ही पियो। निंड में ख़्वाब थो ॾिसे त को माण्हू खेसि चए थो त ए छोकिरा समुंड जे किनारे ते वञी सैर कर। हीउ यकदमि जागी पियो ऐं ख़्यालु कयईं त उन्हीअ में ज़रूरु को राज़ रखियलु आहे। तंहिं करे समुंड ॾांहुं वञण लाइ संभरियो, पर समुंड हो तमामु परे। तंहिं करे ख़्यालु कयईं त छो न अॼु खणी दोस्तनि खां मदद वठिजे। सो पहिरीं सिधो आयो पंहिंजे धोबी दोस्त वटि। उनखे चयईं त यार अॼु त को बादशाही वॻो ॾींहुं त पाए कुझु सैर करे अचां। धोबीअ चयसि त यार आउं तोखे अखियुनि सां बादशाह जो वॻो कढी ॾियां, पर जे कंहिं माण्हूअ ॾिसी वरितो त पोइ 2 ॼणा मारिजी वेंदासीं। काठियर चयसि त यार को बि फ़िकिर न कर, आउं उहो वॻो ढके समुंड ॾांहुं हलियो वेंदुसि, उतां मोटी सुबुह जे निमाज़ खां अॻु में पहुचाए ॾींदोसांइ, न कतो ॾिसे न बोही। धोबी यार काठियर जी ॻाल्हि खे टारे न सघियो। माठ मीठ में हिन खे हिकिड़ो उम्दो वॻो खणी ॾिनई। काठियर ख़ुशि थी
वॻो खणी सिधो पंहिंजे सहेस दोस्त वटि आयो। वरी उनखे बि चयईं त दोस्त अॼु मर्ज़ी अथमि त समुंड जो कुझु सैर करे अचां, सो जेकर को भलो घोड़ो ॾी त ॾाढो चङो। सुबुह जो सवेर निमाज़ खां अॻु मोटाए आणे ॾींदोसांइ। सहेस अलबत दिलि हईं, पर पोइ यार जे नाराज़ थियण जे ख़्याल खां हिकिड़ो भलो घोड़ो खणी हिन जे हवाले कयईं। हिन ग़रीब छा कयो जो बादशाही वॻो ढके भले घोड़े ते चढ़ी समुंड ॾांहुं काहे हलियो। घोड़ो हो भलो, झटपट आणे समुंड जे किनारे ते पहुचायोसि। हीउ घोड़े तां लही समुंड जे किनारे ते घुमण लॻो। सैर कंदे ओचितो परियां खेसि का शइ नज़र आई। वधी अॻु भरो वियो। छा ॾिसे त हिकिड़ो वॾो ऐं ठाहूको पकल ॾाढ़ूं पियो आहे। हिन उहो खणी पाण वटि रखियो। वरी थोरो अॻिते वियो त समुंड जे किनारे ते हिकिड़ो घोराब बीठल ॾिठाई। छोकिरो यकदमि घोराब ते चढ़ी वियो ऐं कप्तान सां मिली उनखां पुछियईं त हीउ घोराब कंहिंजो आहे। कप्तान खेसि बादशाही वॻे में ॾिसी सम्झो त हीउ शायदि हिन मुल्क जो बादशाह आहे। तंहिं करे तमामु अदब सां सलाम करे जवाबु ॾिनई त साईं हीउ घोराब चीन विलायत जे राणीअ जो आहे ऐं हिन में जेको माल चढ़ियल आहे सो असांजे राणीअ जे हुकुम सां सायत जे बादशाह जे मुल्क ॾांहुं विकिरे लाइ वञे थो। हिन छोकिरे एतिरो ॿुधी यकदमि लधल ॾाढ़ूं कढी खणी कप्तान खे ॾिनो ऐं चयईंसि त चङो मुंहिंजा सलाम ऐं हीउ ॾाढ़ूं मुंहिंजे पारां सायत जे बादशाह खे सूखड़ी करे ॾिज। पोइ कप्तान खां घोराब जे मोटी अचण जो पुछियईं। हिन ॿुधायसि त हीउ घोराब 15 ॾींहं मोटी हिते ईंदो। ईअं पुछी ॻाछी पक करे छोकिरो पंहिंजे घोड़े ते सवार थी अखि चिंब में अची शहर में पहुतो ऐं कपिड़ा धोबीअ खे घोड़ो सहेस खे मोटाए ॾिनई। पाण वरी दस्तूर मूजिबि काठियुनि करण जे पूरीअ खे लॻी वियो। कप्तान घोराब हाकारे सायत जे बादशाह जे मुल्क में आयो ऐं राणीअ जे हुकुम मूजिबि माल निकाल करणु लॻो। थोरनि ई ॾींहंनि में माल खपी वियो। उन बाद कप्तान काठियल छोकिरे खां मिलियल ॾाढ़ूं खणी बादशाह वटि हाज़िर थियो ऐं सॼी हक़ीक़त बयानु करे उहो ॾाढ़ूं खेसि पेश कयईं। बादशाह दिलि में ख़्यालु कयो त अहिड़ा ॾाढ़ूं त मुंहिंजे बाग़ में बि आहिनि, पर कंहिं बादशाह जो ही ॾाढ़ूं सूखड़ी करे मोकिलियो आहे तंहिंमें ज़रूरु को न को राज़ रखियलु हूंदो। ख़ैर ॾाढ़ूअ खे वढियाई त उन मां दाणनि बदिरां हीरा निकिरी पिया। बादशाह हैरानीअ में पइजी वियो त ॾाढ़ूअ में मोती कीअं पिया। आख़िर ख़्यालु कयईं त हिन जो मोकिलींदड़ त ॾाढो क़ाबिल थो ॾिसिजे, तंहिं करे छो न अहिड़े बादशाह सां दोस्ती रखिजे ऐं संदसि शान मुताबिक़ खेसि बि का सौगात मोकिले ॾिजे। सो छा कयईं जो हिकु उम्दो सोनू ढाकू घुराए उन में उम्दा उम्दा हीरा मोती विझी चङीअ तरह सां बंदि करे कप्तान खे ॾिनई ऐं खेसि सम्झायईं त हीअ सूखड़ी उन ई बादशाह खे पहुचाइजे जंहिं ॾाढ़ूं मोकिलियो आहे। कप्तान उहो ढाकू खणी जहाज़ में ॿियो माल भरे रवानो थियो ऐं पूरे 15 ॾींहं अची साॻे हंध ते लंगर हयईं। दस्तूर मूजिबि काठियल छोकिरो जंग मां काठियूं करे 2 भरियूं धोबी ऐं सहेस खे ॾींदो रहियो ऐं 1 भरी विकिणी पंहिंजो गुज़र कंदो रहियो। पूरे 15 ॾींहं वरी बि धोबी ऐं सहेस वटि वियो ऐं खेनि चयईं त दोस्तो अॼु वरी बि का महिरबानी करियो त समुंड जो सैर करे अचां। हिननि यकदमि बादशाही वॻो ऐं घोड़ो ॾिनुसि जे वठी तयारु थी समुंड ॾांहुं रवानो थियो। काठियर समुंड जे किनारे ते घोराब बीठल ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं अची कप्तान सां मिलियो जो हिन जे इंतज़ार में हो। हिन अदब सां सलाम करे सायत जे बादशाह जो ॾिनल ढाकू खणी काठियर खे पेश कयो। तंहिं ते पाण वरी कप्तान खे चयईं त इहो ढाकू मुंहिंजे पारां चीन जे राणीअ वटि सूखड़ीअ तौरु पहुचाइजे। ईअं चई वरी घोड़े ते सवार थी पंहिंजे शहर में मोटी आयो ऐं दस्तूर मूजिबि कपिड़ा ऐं घोड़ो ॾेई वञी पंहिंजे कम खे लॻो। कप्तान उतां घोराब वठी जॾहिं चीन में पहुतो तॾहिं काठियर खां मिलियल सूखड़ी वञी राणीअ जे अॻियां रखियाईं। राणी ॾिसी हैरान थी वई त ही को वॾो बादशाह थो ॾिसिजे जंहिं हेॾे सारे मिल्कियत सूखड़ीअ में मोकिली आहे। सो दिलि में आयसि त हिन जो
थोरो ज़रूरु लाहिणो पियो। आख़िरकार कप्तान खे चयईं त हाणे जॾहिं मोटी उन मुल्क ॾांहुं वञी तॾहिं मुंहिंजो हिकिड़ो ग़ौराब बि पंहिंजे ग़ौराब सां गॾु वठी वञिजे ऐं उहो मुंहिंजे पारां सूखड़ीअ तौरु उन बादशाह खे ॾिज। कप्तान यकदमि ग़ौराब माल सां भराए राणीअ खां मिलियल ॿियो ग़ौराब बि काहे उथी हलियो। पूरे 15 ॾींहं वरी साॻे हंधि अची सहिड़ियो ऐं बादशाह जो इंतज़ारु करणु लॻो। काठियर त अॻे ई ॾींहं पे ॻणिया, सो उन ॾींहं ते वरी बि दोस्तनि खां वरितल कपिड़ा ढके घोड़े ते सवार थी अची समुंड जे किनारे ते पहुतो ऐं कप्तान सां मिली राणीअ खां मिलियल ग़ौराब हथु कयईं। पोइ उहो ग़ौराब वरी बि कप्तान खे ॾेई चयईं त हीअ सूखड़ी वरी बि मुंहिंजे पारां साहित जे बादशाह खे ॾिज। ईअं चई मोटी आयो। ॿिए ॾींहुं कप्तान जहाज़ हाकारिया ऐं थोरनि ॾींहंनि जे मुसाफ़िरीअ खां पोइ अची साहित जी बादशाह वटि पहुतो ऐं काठियर खां मिलियल ग़ौराब बादशाह जी ख़िदमत में पेश कयईं। बादशाह दिलि में चयो त ॿेली, हिन बादशाह त ॿारनि ते ॿार चाढ़े छॾिया, हाणे कीअं हिन जो थोरो लाहिजे। सो छा कयईं जो पंहिंजे बादशाहीअ मां 100 तमामु सुहिणा छोकिरा घुराए उन्हनि खे उम्दियूं पोशाकूं पाराए कप्तान जे हवाले कयईं ऐं चयईं त हाणे उन बादशाह खे मुंहिंजे पारां हीअ सूखड़ी वञी ॾे। कप्तान वरी बि पंहिंजो ग़ौराब माल सां भराए सुहिणा छोकिरा साण करे ख़ैर सां रवानो थियो ऐं 15 ॾींहं अची काठियर जे मुल्क में पहुतो। हीउ जवान बि तयारु थी अॻे खां सुहिणी पोशाक पहिरे भले घोड़े ते चढ़ी अची पहुतो। कप्तान साहित जे बादशाह जा सलाम ऐं छोकिरा पेश कया। उहो तोहफ़ो ॾिसी हिन ग़रीब दिलि में ख़्यालु कयो त न का हथ में रहण जी जाइ न की हथ में एतिरो नाणो जो वेही छोकिरनि खे खारायां। ऐं पाण पंहिंजे पेट गुज़रण लाइ हैरान आहियां, तंहिं करे छो न हिननि खे वरी बि कंहिं पासे मोकिले छॾिजे। सो उहे छोकिरा चीन जे राणीअ ॾांहुं तोहफ़ो करे ॾियण लाइ कप्तान जे हवाले करे पाण शहर में मोटी आयो। ॿिए ॾींहुं कप्तान जहाज़ हाकारे चीन ॾांहुं रवानो थियो ऐं मिलियल सूखड़ी ऐं 100 सुहिणा छोकिरा राणीअ जी ख़िदमत में वञी हाज़िर कयईं। उहो तोहफ़ो वठी राणीअ ख़्यालु कयो त जंहिं बादशाह अहिड़ा सुहिणा छोकिरा सूखड़ी करे मोकिलिया आहिनि सो ज़रूरु को ज़बरदस्त बादशाह हूंदो, छो न उन सां खणी शादी करियां। उहो ख़्यालु करे कप्तान खे बेअंदाज़ इनाम ॾेई चयईं त कंहिं बि तरह उन बादशाह खे मूंसां शादी करण ते राज़ी कर। कप्तान वीचारो हुकुम जो बंदो सो यकदमि रवानो थियो। 15 ॾींहं अची उन हंधि पहुतो जिते काठियर साणसि मुलाक़ात कंदो। इतफ़ाक़ सां काठियर बि ग़ौराब मोटण जे इंतज़ार में हकियो बीठो हो। तंहिंसां सौदागर समूरी हक़ीक़त करे खेसि चीन जे राणीअ सां शादीअ जो पैगाम ॾिनो। काठियर उहा ॻाल्हि ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो ऐं नका कयईं हम न तम उन महिल ई जहाज़ ते सवार थी चीन ॾांहुं रवानो थियो। थोरनि ई ॾींहंनि में अची उते पहुतो। राणीअ खे इतला मिलियो त बादशाह अची वियो आहे। तंहिं संदसि रहण करण ऐं खाधे पीते जो बादशाही बंदोबस्तु करे पंहिंजे पीउ खे न्यापो मोकिलियो त मूं पंहिंजो वर ॻोल्हे हथु कयो आहे, हाणे तव्हीं अची पंहिंजे हथनि सां सुरही करियो। बादशाह ग़रीब काठियर खे घुराए ॾिठो जो खेसि तमामु वणियूं। हिकदमि शादीअ जी तयारी थी, दोल दमर वॼण लॻा। ॿिए ॾींहुं ॾाढी धूम धाम सां हिननि जी शादी थी। ही ॿई ॼणा हिक ॿिए सां ॾाढी कुर्ब मुहबत में ख़ुशि गुज़ारण लॻा। ॾींहंनि गुज़रंदे वेरमई कान लॻी। कन महीननि खां पोइ हिकिड़े ॾींहुं हिनखे पंहिंजे यारनि जो ख़्यालु आयो। वीचार कयईं त ग़रीब धोबीअ खां बादशाही वॻो कयुमि ऐं सैंस खां घोड़ो वरितुमि, ख़बर न आहे त उन्हनि जो कहिड़ो हाल थियो, जीअरा बि आहिनि या बादशाह माराए छॾिन। उन्हनि जी ख़बर ज़रूरु लहणु घुरिजे। तंहिंखां सवाइ पोड़ी माउ जो बि अलाए जे कहिड़ो हाल हूंदो। पोइ राणीअ खां शिकार जो बहानो करे मोकिलाए पंहिंजे मुल्क रवानो थियो। 15 ॾींहंनि जी मुसाफ़िरी खां पोइ अची शहर में पहुतो। पंहिंजे दोस्त धोबी ऐं सैंस खे जीअरो जाॻंदो ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। वरी पंहिंजी ॿुढड़ी माउ वटि आयो, जा वीचारी बुखूं काटे पराओ पोरियो करे पे पेट पारींदी हुई। माउ जी हालत तां ॾाढो अरमान थियुसि, पर पोइ जेको नाणो चीन विलायत मां आंदो आई तंहिं मां हिकिड़ो महलात ठहिराए उन में माउ खे रहायईं ऐं खेसि बानियूं रखी ॾिनई। पोइ वेही वीचार कयईं त सुभाणे जेकॾहिं चीन जे राणीअ खे मुंहिंजे असुल हाल जी ख़बर पई
त पतकार हली वेंदी। तंहिं करे अहिड़ी का अटकल कजे जो हिते जे बादशाही बि हथु कजे। सो हिकिड़ी राति बुत खे मेट मखे धूड़ मां लेटी पेटी भूत वांगुरु थी कंहिं नमूने वञी बादशाह जे महलात में पहुतो। बादशाह खे निंड में ॾिसी संदसि छातीअ ते चढ़ी वेठो। बादशाह छिरक भरे जागी पियो। जां खणी ॾिसे त हिकिड़ी भवाइती आफ़त मथां वेठी आहे। बादशाह डप खां ॾकण लॻो। आख़िर खांसि पुछियईं त तूं केरु आहीं? काठियर डप जहिड़ी शकिल करे चयुसि त आउं इज़राइल आहियां ऐं हींअर तुंहिंजो साहु कढणु आयो आहियां। बादशाह वीचारो ॾकी वियो ऐं चयईंसि त ॿेली ईअं न कर, कुझु ॾींहं मोहलत ॾे जो केतिरा ई कम हिन जहान में करणा अथमि। काठियर चयुसि त मोहलत कीअं ॾियां, जो अॼु तुंहिंजो वारो आहे, तंहिं करे मरण लाइ तयारु थी। बादशाह तमामु घणियूं नेज़ारियूं कयूं। तॾहिं हिन चयुसि त हिकिड़ी शर्त ते कुझु ॾींहं मोहलत ॾींदो साईं, त सुबुह जो सवेर तूं पंहिंजे धीअ जी शादी फलाणे नाले वारे काठियर सां करे छॾींदे त वाह, न त ख़ैरु न हूंदई। बादशाह उहा ॻाल्हि क़बूल कई ऐं सुबुह जो उथंदे यकदमि शहज़ादीअ जी शादी उन ग़रीब काठियर सां करे छॾियईं। काठियर कुझु ॾींहं उते तरसी कंहिं बहाने सां बादशाह खां मोकिलाए चीन मुल्क ॾांहुं रवानो थियो। उते पहुची राणीअ खे ॿुधायईं त मूं ॿी बि शादी कई आहे, हाणे मुंहिंजी मर्ज़ी आहे त तोखे साण वठी पंहिंजे मुल्क मोटी हलां ऐं बाक़ी हयातीअ जा ॾींहं उते गुज़ारियूं। राणीअ उहा ॻाल्हि क़बूल कई ऐं सही संभरी वराब सामान सां भरे ॿई ॼणा अची पंहिंजे मुल्क में पहुता। थोरनि ॾींहंनि खां पोइ काठियर खे ॿिन्ही बादशाहनि जी वाग मिली। बसि पोइ त हिन जो वक़्तु वरी पियो। काठियर मां बदिलजी वॾो बादशाह बणिजी पियो। किसो कोता उहो काठियर पंहिंजी बादशाही इंसाफ़ ऐं अमन सां हलाइणु लॻो।